नाज़रीन, मोहसिन इंसानियत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विलादत बासादत जो ॾिहाड़ो जेको आहे वॾे जोश ऐं जज़्बे सां पूरे आलम इस्लाम में मल्हायो पियो वञे। उन हवाले सां ॻड़ीअ सनवासी बि रेलियुनि जे सूरत में रस्तनि ते निकिरी आया। मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि सां ॻड़ीअ सन ऐं भरपासे वारा इलाइक़ा जेके आहे गूंजी उथिया आहिनि। रैली में जेके आहे हज़ारे आशिकान रसूल शरीक आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त विलादत बासादत जे ॾिहाड़े जे हवाले सां वधीक छा था ॿुधाइनि। अॼोके नूरानी महफ़िल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे। अमां नंढा वॾा बूढ़ा सभु इन जे लाइ आया हो जो महबूब जी ख़ुशी आहे। हे ख़ुशी असां कोन मल्हाई आहे। इहा ख़ुशी जेकी आहे जिन्हनि इंसाननि परंदनि हैवाननि जानवरनि सभी जेकी आहे नबी जी ख़ुशी मल्हाई आहे। अल्हम्दुलिल्लाह असां हिन दौड़ में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी मल्हायूं था। इन ख़ुशी में असांजा सभु जेके शरीक आहिनि मुस्लमान भाइर असां तक़रीबन 10 सालनि खां वठी या अञा 15 साल त ईद मीलाद मल्हाईंदा आहियूं, जुलूस कढंदा आहियूं, हिते ईंदा आहियूं, हज़ारनि में वेंदा आहियूं। हीउ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ आहे। कंहिंखे ज़ोरीअ न आणींदा आहियूं। जंहिंखे पाण अलाह नसीब करे उहो ई हिन महफ़िल में ईंदो आहे, उहो ई हिन मजलिस में ईंदो आहे। बसि असांजो इहो हूंदो आहे त असांजे नबीअ जो शान बुलंद थिए। अलाह बि ईअं चयो वरफ़अना लक ज़िक्रक, नबी असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कया। ज़िक्र मां मुराद आहे शान। हे शान नबीअ में आहे। पाण हिकिड़ा अचनि था ॿिया नथा अचनि, उन सां असांजो न, पर पोइ अलाह ताला जे रसूल जे सदके अलाह ताला असांजी जमायत खे इहा ताक़त ॾिनी आहे जो हू हर साल कंदा रहनि। अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हां ही पुरअमन जो असांजो जुलूस ॾिसो था पिया। ही को दुनिया जे कंहिं वॾेरे कंहिं शहनशाह खे ख़ुशि करण जे लाइ न आहे, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जी ख़ुशी में ही जुलूस कढियो वियो आहे। तव्हां ॾिसो पिया ही असांजा आशिकान रसूल मरहबा मरहबा जा नारा पिया लॻाइनि। अगरि तव्हां हिननि खां सवाल कंदो त इहे नारा छो था हणो, तव्हांखे जवाबु इहो मिलंदो त असां पंहिंजे महबूब जे इश्क़ में इहे नारा हणूं था पिया जो अल्लाह करीम असांखे उहो नबी ॾिनो जंहिं नबी पाक जे सदके अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां तो आयल अज़ाब टारे छॾिया, आयल मुश्किलातूं आसान करे छॾियूं। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त बंजर ज़मीनूं आबाद थी वियूं। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त जबलनि जे मथां पाणी हली पियो। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त पूरे जहान जे लाइ आलम जे लाइ छट बणिजी करे आया। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका अलमिया। अल्हम्दुलिल्लाह असां 12 रबीउल अव्वल जुलूस पूरे मुसलमाननि जे मथां हक़ आहे जो मल्हाइण, जंहिंखे ख़ुदा नसीब करे, जंहिंखे ख़ुदा नसीब न करे। छो त इहो नबी न अचिया, न हिलाल जी ख़बर हुई, न हराम जी ख़बर हुई। जेको आयो असांखे हिलाल ऐं हराम जो तरीक़ो सम्झाए, जहन्नबी असां जन्नती बणाए, असां बुत परस्त असांखे पाक बणाए। इन नबी जे सदके हर शइ मिलियो आहे। उनजी ख़ुशी अॼु बि मल्हाईंदासीं क़यामत ताईं इंशाअल्लाह। जेसिताईं असांजी नसुल ईंदो उहा मुस्तफ़ा जी आमद जी ख़ुशी मल्हाईंदो रहंदो। जीअं रैली में शरीक आलिमनि सगोरनि ऐं पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरोकारनि ऐं आशिकनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत सां जेको ऊंदाही में ॿुॾल दुनिया हुयो उहो जेको आहे त रोशन थी वियो, रोशनियुनि सां पुरनूर थी वियो। हिननि चयो त पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॾसियलु तरीक़ो आहे उन जा उमती जेके आहे त उन ते हली करे ॿिन्ही जहाननि में जेके आहे त कामयाबी हासिलु कनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुलगनी खोसो, जेकब न्यूज़ ॻड़ीअ सन।